नसरपुर वेझो आलमाणी बबर बिरादरी में ज़रई ज़मीन तां हलंदड़ तकरार तेज़ थी वियो आहे। मुख़्तियार का टंडो लहियार पुलिस सां गॾु ज़रई ज़मीन ते पहुची वियो। बबर बिरादरी तरफ़ां ज़मीन ख़ाली करण खां इनकार कयो वियो, जॾहिं त पुलिस पारां ज़मीन जो घेरा कयो वियो आहे। नसरपुर वेझो आलमाणी बबर बिरादरीअ में ज़रई ज़मीन तां हलंदड़ तकरार तेज़ थी वियो आहे। मुख़्तियार का टंडो लहियार पुलिस सां गॾु ज़रई ज़मीन ते पहुची वियो। बबर बिरादरी तरफ़ां ज़मीन ख़ाली करण खां इनकार कयो वियो, जॾहिं त पुलिस पारां ज़मीन जो घेरा कयो वियो आहे। नसरपुर वेझो आलमाणी ऐं बबर बिरादरीअ में ज़रई ज़मीन तां हलंदड़ तकरार तेज़ थी वियो आहे। मुख़्तियार का टंडो लहियार पुलिस सां गॾु ज़रई ज़मीन ते पहुची वियो। बबर बिरादरी तरफ़ां ज़मीन ख़ाली करण खां इनकार कयो वियो, जॾहिं त पुलिस पारां ज़मीन जो घेरा कयो वियो आहे। नसरपुर मां ही अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। नसरपुर वेझो आलमाणी बबर बिरादरीअ में ज़रई ज़मीन तां हलंदड़ तकरार तेज़ थी वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नसरपुर वेझो आलमाणी बबर बिरादरीअ में ज़रई ज़मीन तां हलंदड़ तकरार तेज़ थी वियो आहे। मुख़्तियार का टंडो लहियार पुलिस सां गॾु ज़रई ज़मीन ते पहुची वियो। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर इरफान दाऊद पोटे सां। जी इरफान, कहिड़ा अपडेट्स आहिनि इन ख़बर जा? पाण ॿुधायो त नसरपुर वेझो आलमाणी बबर ज़रई ज़मीन ते हलंदड़ तकरार जेको आहे तेज़ थी वियो आहे। मुखिया का चवंदा ज़िले पुलिस नकरी अटाला वठी ज़रई ज़मीन ख़ाली करण लाइ पहुची वियो आहे। जंहिं सबबु ॿिन्ही ज़िले जा माण्हू जेके आहिनि हथियारनि सां आमने-सामने थी विया आहिनि। कुझु पहुचाइण पोइ ज़मीन ते माण्हू ख़ाली करण सां इनकार कनि ज़रई ज़मीन जो मुकमल घेरो आहे। अपना ख़बर त असां उन जंहिंजा कागज़ असां सुप्रीम कोर्ट मां बि असां मुखिया का टंडोला इब्राहिम असांखां ज़बरदस्ती ज़मीन जेका आहे ख़ाली करणु चाहे थो, जेका आहे जो पुटु कुमार आलमाणी चवणु आहे त हीअ असांजी ज़मीन आहे, असां वटि जंहिं ते असां रेवेन्यू डिपार्टमेंट ठीकु आहे इरफान, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।